वाक़े ते अफ़सोसनाक ख़बर काज़ी अहमद कन्यासी नवाबशाह लिंक रोड ते मुसाफ़िर वैन ऐं पॉइंट बस में टक्कर थी पियो आहे। औरत समेत 2 ॼणा फ़ौत, 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। कोहीड़े सबब नवाबशाह खां काज़ी अहमद वेंदड़ वैन हादसे जो शिकार थी अमा खे आगाह कयूं पिया। औरत थॾे ते पहुची हिकु अस्पताल में दम ॾिनो आहे। हादसे में औरत कुरतलैन समेत 2 ॼणा फ़ौत, ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। हादसे सबब वैन मुसाफ़िर शागिर्द जवाद कलोई, ज़मीर साहब परदेसी ओड ऐं साजन मल्हा मोहम्मद हारिस शामिल आहिनि। काज़ी अहमद मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। नवाबशाह लिंक रोड ते मुसाफ़िर वैन ऐं पॉइंट ख़बर आवाज़ शेयर कई पिया। हादसे में औरत कुरतलैन समेत 2 ॼणा फ़ौत थिया आहिनि। कोहीड़े सबब हादसो पेश आयो आहे। नवाबशाह खां काज़ी अहमद वेंदड़ वैन हादसे जो शिकार थी। औरत थॾे ते फ़ौत, हिकु अस्पताल में दम ॾिनो आहे। हादसे में औरत कुरतलैन समेत 2 ॼणा फ़ौत थिया आहिनि। अमा खे आगाह कयूं पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। काज़ी अहमद वां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार टामरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, हादसे बाबति वधीक तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल ॿुधाईंदो वञा तव्हांखे। हीउ सुबुह सां जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें शहीद बेनज़ीर आबाद यूनिवर्सिटी जी पॉइंट वैन आहे ऐं बस आहे जेकी ॿी वैन आहे नवाबशाह खां मोर वञी रही, जेके ॿिन्ही में हादसो पेश आयो। हादसे सबबि 3 माण्हू फ़ौत थिया आहिनि, 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। जेके फ़ौतुनि में आहिनि ऐं टीचर आहे कुरतुल आहिनि ऐं हुन में ॿियो जेको आहे दादन उमरानी ऐं सफदर अली जेके फ़ौत थिया आहिनि। बाक़ी 20 खां वधीक जिनमें परदेसी और साजन मल्हा, मोहम्मद हारिस, रियाज़, राशिद, अब्दुल रशीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल आंदो वियो, जितां ज़ख़्मियुनि खे सीरियस हालत हुजण करे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।